दादू रिपोर्ट। दादू जे OPPL कंपनी में मक़ामी माण्हुनि खे रोज़गार न ॾियण ऐं मक़ामी आबादगारनि खे कंपनी पारां नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ कामरेड मोहम्मद बख्श, हाजी गुल हसन पंवर, नबन पंवर, शाहनवाज़ गादी, गुल मोहम्मद गादी, सिद्दीक़ गादी, जान मोहम्मद गादी, मोहम्मद शरीफ पंवर ऐं ॿियनि मुतासिर माण्हुनि कंपनी जे मुखिया दरवाज़े आॾो धरणो हंयो। कंपनी जे अख़्तियारनि चूंडियल नुमाइंदनि डिप्टी कमिश्नर दादू खां मुतालबो कंदे इल्ज़ाम हंयो त OPPL कंपनी जो फील्ड मैनेजर अब्दुल बासित जो रवैयो मक़ामी माण्हुनि सां ख़राबु आहे, जंहिं मक़ामी माण्हुनि जे रोज़गार जा दरवाज़ा बंदि करे छॾिया आहिनि ऐं गैर मक़ामी माण्हू ॿाहिरां घुराए कमीशन ते ठीका स्क्रैप ॾेई रहियो आहे। आवाज़ उथाइण ते मक़ामी माण्हुनि खे ड्रेॼारियो पियो वञे। हुन राशि फील्ड मैनेजर खे फ़ौरी तौरु हटाए ॿाहिरियनि माण्हुनि खे कमीशन ते मिलियल स्क्रैप ऐं ठीका ख़तमु करे मक़ामी माण्हुनि खे रोज़गार जा मौक़ा फ़राहम कया वञनि। पाकिस्तान पेट्रोलियम कंसंट्रेशन एग्रीमेंट तहत मक़ामी माण्हुनि खे सहूलतूं ॾिनियूं वञनि ऐं मक़ामी माण्हुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। हिननि चयो त कंपनी ख़िलाफ़ पुरअमन एहतिजाज जो सिलसिलो शुरू कयो वेंदो।